एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी पारां दादू ए सेक्शन थाणे ते खुली कचहरी। शहरनि शिकायतुनि जा बाण लगाए छॾिया। एसएसपी दादू पारां दादू में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ए सेक्शन थाणे ते वेही अवाम जूं शिकायतूं ॿुधियूं। शहरनि वॾी तादाद में पहुची पंहिंजूं शिकायतूं ॿुधायूं। साफ़िल एसएसपी दादू सां कुझु अहम सवाल कया, जंहिंमें पुलिस पारां शहरनि सां ज़ुल्म, मुअत्तल एहलकारनि पारां थाणा संभालण ऐं पुलिस पारां सिविल कपड़नि में गश्त करण, शहर में मंशियात जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइनि बाबति पिणु पुछियो वियो। जॾहिं त फुलजी स्टेशन जा सहाफ़ी वकास यासीन आराई, एहसान मरी, दीदार दस्ती, सहाफ़ी कुर्बान शहबाज खां फुर करण वारे मामले ते एसएसपी सां मिली आगाह कयो। जंहिंखां पोइ एसएसपी दादू पारां डीएसपी दादू खे तलब करे फुरजी एफआईआर दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। जंहिं बाद पीएस मखदूम बिलावल ते फुरजी एफआईआर दाख़िल कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।